अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद। नाज़रीन कराम, अल्हम्दुलिल्लाह अॻियां 2 जुमा जेके तव्हां मुंहिंजा प्रोग्राम ॾिठा इहे मां रिकॉर्ड कराया हुआ, छाकाणि त हफ़्तो मां ॿाहिरि वियोसि कैनेडा में, ऐं इन्हीअ ते बि मां हिकिड़ो प्रोग्राम क़ुरान जी रोशनी में करणु चाहियां थो त हुननि मुल्कनि ऐं असांजे मुल्कनि में जेको फ़र्क़ु आहे उहो छाजे करे आहे ऐं उनखे कीअं असां क़ुरान मां ऐं अलाह जे हुकम मुताबिक़ इन खे करे सघूं था। लेकिन इनशाला मां उन प्रोग्राम जी तयारी कंदुसि। अॼु मुंहिंजो जेको लाइव प्रोग्राम आहे, अॼु मुंहिंजो जेको मौज़ू आहे उहो आहे, इंग्लिश में जेको मुंहिंजो टाइटल रखियो आहे उहो आहे 3 इम्पॉर्टेंट वार्निंग्स इन क़ुरान। हाणे सिंधी जो मतिलबु आहे त 3 हिकिड़ियूं अहम वार्निंग आहिनि क़ुरान में जेका अलाह ताला इंसान ज़ात खे ॾिनियूं आहिनि ऐं तमामु उहे अहम आहिनि। उहे वार्निंग्स असांखे उन ते कन ॾियणु खपे। पहिरियों जेको केस आहे वार्निंग जो, उहो उनजो मौज़ू आहे कामयाब ऐं नाकाम इंसान। इहा अलाह जी पहिरीं वार्निंग आहे। असल में छा अलाह रब जल जलाल फरमाए थो त ही जेको हलो इन खां अॻु में मां तव्हांखे ॾसियां त हिन दुनिया में असांखे ख़बर आहे त कामयाब ऐं नाकाम थियण जो मतिलबु छा आहे। बिज़नेस में केरु कामयाब थिए थो, वरी को नाकाम थिए थो, नुक़सानु पई थो वञे, इम्तिहान थियनि था, ॿारनि जा फेल पास थिए थो। इहो कॉन्सेप्ट असां वटि मशहूरु आहे, मालूम आहे, मारूफ़ आहे। लेकिन इहा असां खां ॻाल्हि विसरी थी वञे त इन्हनि इम्तिहान सां गॾु हिकिड़ो इम्तिहान असांजो हले पिए थो, उहो आहे असांजे उथण ते, असांजे वेहण ते, ॻाल्हाइण ते, जवाब ॾियण ते, दिलि में सोचे को जुमिलो करण ते, इन्हनि ते असांखे इम्तिहान में मार्कूं मिलनि पिए थियूं। जेकॾहिं तव्हां कंहिं माण्हूअ सां मुश्की ॻाल्हाईंदो उन ते मार्कूं रखलियूं आहिनि, कंहिंसां बुछड़ो मुंहुं करे ॻाल्हाईंदो त उन ते निगेटिव मार्कूं रखलियूं आहिनि। इहो इम्तिहान असांजो हले पिए थो। लेकिन कामयाब ऐं नाकाम केरु थो थिए, इन इम्तिहान जे बारे में पहिरीं अलाह जी जेका वार्निंग मां तव्हांखे ॿुधायां थो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पहिरीं जेका क़ुरान मां इन वार्निंग जे सिलसिले में आयत कढी आहे उहा अलाह ताला फरमाए थो, वमा ज़लमनाहुम वलाकिन ज़लमू अनफुसहुम। अलाह फरमाए थो त जेको फेल थो थिए आख़िरत में, अलाह चवंदो न मुंहिंजो हथु कोन्हे को। वमा ज़लमनाहुम वलाकिन ज़लमू अनफुसहुम, चए थो ये फेल पंहिंजो पाण था थियनि। अलाह चए थो मूं हुननि जे मथां को ज़ुल्म न कयो आहे, हिननि पंहिंजे पाण खे फासायो आहे, पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयो अथनि। मिसाल तौरु हिकिड़ो छोकिरो आहे, पेपर में वेठो आहे, पेपर सही कोन थो करे, पोइ छा चवंदो, एग्ज़ामिनर जो ॾोह आहे भई छोकिरे पेपर न कयो। हाणे मिसाल तौरु 5 सुवाल आहिनि, हिकिड़ो सुवाल छॾे ॾिनई, 2 छॾे ॾिनई, त 5 में माना 40 मार्कूं त वयूं न। हाणे 60 मार्कुनि मां वधि में वधि खणंदो, छोकिरो चए न मूंखे 80 मिलनि, 80 कीअं मिलंदियूं, तो 2 सुवाल छॾे ॾिना आहिनि। त रब साईं फरमाए थो, वमा ज़लमनाहुम वलाकिन ज़लमू अनफुसहुम। मेन जेको सबबु हिते रब ॾसे थो फेल थियण जो, आहिनि त काफ़ी, लेकिन हिकिड़ो अहिड़ो क्वेश्चन आहे जेकॾहिं उहो तव्हां ग़लति कयो त पोयनि सवाल सही बि कंदव त मार्क माना कंपलसरी क्वेश्चन आहे, उहो आहे शिरक। रब साईं फरमाए थो त अलाह शिरक आहे छा, मां हिते 100 दफ़ा सम्झायो आहे। असांजो मुस्लमान ऐं रब अलाह ताला जेको असांखे शिरक चयो आहे उहो आहे त अलाह जी ज़ात जेका 24 कलाक जागे थी, निंड कान थी करे, हर इंसान सां संदसि गॾु आहे, साह जी रग खां वेझो आहे, अहिड़े रब खे छॾे कंहिं बि ग़ैर हाज़ुर शख़्स खे पुकारणु त तूं अलाह खां कमु कराए ॾे, इन खे इस्लाम में शिरक चइबो आहे। हिंदुनि जो बि इहो ई शिरक आहे। जेके बि हुन जूं मूर्तियूं आहिनि, वलियुनि उन्हनि जे हिंदुनि जे वलियुनि बुज़ुर्गनि जूं आहिनि, उन्हनि जो अक़ीदो आहे त हिननि जा रूह भॻवान खे वेझो आहिनि। जेकॾहिं असां हिननि जे मूर्तीअ जे आॾो वञी पुकार कंदासीं त उहो दरवेश या जेका जंहिंजी मूर्ति आहे उहो वञी कमु कराए ॾींदो। असांजे मके जा मुशरिकनि वटि बि इहो साॻियो कॉन्सेप्ट हो। उन्हनि बि 360 ज़ियारतूं बुखारी शरीफ़ हदीस में आहे त वलियुनि बुज़ुर्गनि जूं लॻायूं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जूं, जेके अलाए केतिरा हज़ार साल पहिरीं गुज़ारे चुका हुआ, उन्हनि जूं लॻाइनि त ही अलाह जा प्यारा आहिनि ऐं हिननि जे आॾो वञी चवंदासीं त असांखे रब खां कमु कराए ॾींदा। त अलाह फरमाए थो त जेकॾहिं तव्हां इहो कमु कंदव त पोइ मां तव्हांजा ॿिया जेके सुवाल कंदव उहे जेकॾहिं तव्हां हुन में भली 100 मार्कूं बि खणो, हर पेपर में हर सुवाल ते फुल मार्कूं, तॾहिं मां फेल कंदुसि। छो त पहिरियों कंपलसरी क्वेश्चन आहे
शिरक वारो। सो रब अॻिते फरमाए थो फमा अगनत अनहुम आलिहतुहुम अल्लती यदऊन मिन दूनिल्लाहि मिन शैइन, जिन खे तव्हां अल्लाह खां सवाइ जिन खे सॼियो हो उन्हनि खे पावर ई कोन्हे जो तव्हांखे पास कराइनि। फमा अगनत अनहुम माना तव्हांखे न बचाए सघिया, न तव्हांखे रस्तो ॾसे सघिया, बचाए सघिया, जिन खे तव्हां रब खां सां पुकार मिन शैइन माना अधु मार्क बि कोन ॾियारे सघंदा। लम्मा जा अमरो रबिक, जॾहिं फ़ैसिलो थींदो, जॾहिं रिज़ल्ट निकिरंदी त उन वक़्तु उन जिन खे अलाह खां सवाइ जिन खे सॼियो, पोइ हाणे कहिड़े ख़्याल सां सॼयव त एॾा वॾा पहुतल आहिनि, लेकिन रब थो चए त उहे शख़्सियतूं तव्हांखे पास कोन कराए सघंदियूं जॾहिं फ़ैसिलो थींदो। वमा ज़ादूहुम गैर ततबीब, इन जो मतिलबु इहो आहे त उन अलाह वारनि शख़्सियतुनि जो ॾोह ई कोन्हे। ॾोह त तव्हां कयो आहे जो तव्हां रब खे छॾे हुननि खे या तव्हां ॾसियो त उन्हनि तव्हांखे चयो आहे त मूंखे सॼियो, तव्हां केरु कोन चयो आहे। शाह लती भिटाई अलाह जो वॾो वली आहे, उहो पाण थो चए ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया, चए थो अलाह खे ॾुख थो थिए त तूं मुंहिंजो दर छॾे ॿियनि दरनि तां पिनी थो, उहो पाण वली ईअं चयो आहे। शेख अब्दुल कादिर शाह जीलानी फरमायो आहे त जेको अलाह खां सवाइ ॿिए खे सॾे थो इन जो जाहिल आहे, इनखे सबुर कोन्हे को, इनखे अलाह जी महरफ़त कान्हे, त हू त कोन, लेकिन इहे इन करण जे करे इन्हनि खे इन्हनि जो ॾोह वमा ज़ादूहुम गैर ततबीत माना इन्हनि जे करे हिन जो ॾोह वधियो ई वधियो पिए ऐं घटियो कोन। अलाह ताला फरमाए थो त पोइ जॾहिं कंहिं मुआशिरे में सुधारो न थींदो, उनजो इम्कान घटि आहे, सुधारे करण वारा मुड़ुस माण्हू बेहिमता आहिनि, त पोइ अलाह ताला इम्तिहान ख़तम थो कराए। अलाह ताला चए थो मां हाणे हिननि जो इम्तिहान वठणु बंदि कयो, इहे फेल इन्हनि खे तबाह कयो, ऐं अलाह जी जेका प्रॉपर्टी आहे जंहिंमें अलाह जूं ज़मीनूं, अलाह जा वाह, अलाह जा पहाड़, अलाह जूं मादनियात, अलाह चए थो हिननि सभिनी खे ख़तमु कयो ऐं पोइ वरी नई क़ौम मां मोकिलींदुसि त अलाह चए थो ॾिसां त कीअं था इहे कमु कनि। अलाह ईअं कंदो। सो चए थो कज़ालिक अख़ज़ु रब्बिक इज़ा अख़ज़ल क़ुरा वहिय ज़ालिमतुन, जॾहिं अलाह ताला कंहिंजी पकड़ करे थो कंहिं इलाइक़े जे माण्हुनि जी, जॾहिं उहे ज़ुल्म कनि था। इन अख़ज़हु अलीमुन शदीद, पोइ जॾहिं अलाह फ़ैसिलो पकड़ जो करे थो, पोइ अलाह पनाह ॾिए चए थो त रब साईं फरमाए थो पोइ त उहा ॾुखो ईंदड़ ऐं शदीद पकड़। हाणे इहा वार्निंग थो रब साईं ॾिए, इन फी ज़ालिक लआयातन लिमन ख़ाफ़ अज़ाबल आख़िरत, चए थो उन्हनि माण्हुनि जे लाइ निशानियां वार्निंग आहे जिन खे आख़िरत जे अज़ाब खां डिॼनि था। उहो कॾहिं थींदो ज़ालिक यौम मजमून, उहो ॾींहुं आहे जॾहिं सभु गॾु कया वेंदा, लहुन्नास माण्हू, व ज़ालिक यौम मशहूद, ऐं उन ॾींहुं सभु शाहिदूं पेश कयूं वेंदियूं, उन जे लाइ शाहिदुनि जो ॾींहुं आहे। इनशाला ब्रेक वठूं था, ब्रेक में प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातु। प्रोग्राम फलाह आख़िरत में तव्हां ॿुधंदड़नि खे सलाम ऐं अॻिते प्रोग्राम खे जारी कयूं था। त रब साईं फरमाए थो जॾहिं रिज़ल्टूं निकिरंदियूं त पोइ छा थींदो, फमिनहुम शकीयुं व सईद, पोइ के निभागा थींदा, के भला भागा वारा थींदा। शकीयुन माना नापास थियण वारा, सईदुन पास थियण वारा। फअमल लज़ीन शकू, ऐं जेके नापास थिया निभागा थींदा, फफिन्नार लहुम फीहा ज़फ़ीरुं व शहीक, त जहन्नम में वेंदा, उहो जहन्नम जेको ज़िंदा आहे, रड़ियूं कंदो, ॻाल्हाए थो, पंहिंजे जिन जिन जहन्नमनि खे निहारे थो, उन्हनि खे सॾे थो। ख़ालिदीन फीहा मा दामत समावात वल अर्द इल्ला मा शा रब्बुक, उतां कोन केरु निकिरंदो जेसि ताईं ज़मीन आसमान अलाह जा रहनि था या अलाह चाहे। इन रब्बक फ़ाअलु लिमा युरीद, अलाह चए थो जेको रब चाहे उनजी मर्ज़ी आहे जेको करे। केरु अलाह सां विढ़ंदो, केरु अलाह खां पुछंदो। हाणे मिसाल तौरु अलाह मार्कूं रखियूं असांजे उथण वेहण ते। जेकॾहिं तव्हां कंहिं असेंबलीअ में वेठा आहियो ऐं हिकिड़ो शख़्स अंदरि अचे थो जेको तव्हां सां हथ बि नथो मिलाए, पर तव्हां उथी था बीहो, इन ते तव्हांखे नेगेटिव मार्कूं मिलंदियूं। हा, उथी बीहणु, जॾहिं केरु उथी बीह हथ मिलाए त उथी बि हथ मिलाइजे, पर रुॻो इन लाइ त हाणे उहो एॾो वॾो इज़त वारो आहे त बसि वञे वेहे थो त माण्हू उथी खड़ा थियनि, इहो इस्लाम में जाइज़ कोन्हे। छाकाणि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सहाबा जी मजलिस में ईंदा
त सहाबा कोन उथंदा हुआ, छो त पाण मना कयईं त हीउ अजनबियुनि जो तरीक़ो आहे, असां वटि इहो इस्लाम में तरीक़ो न आहे जो तव्हां हा मिलण लाइ जेकॾहिं केरु मिले थो त उथी बीह मिलबो, भाकुर पाइबो, लेकिन परे खां हीअं करे ऐं उथी बीहनि, मिसाल जी ॻाल्हि आहे। भला हिकिड़े दोस्त सां मिलियो, तव्हां हुन सां मुश्की ॻाल्हायो, कंहिं बि माण्हूअ सां कंहिं सवालीअ सां, इन ते तव्हांखे पॉज़िटिव मार्कूं मिलंदियूं, पर कंहिं सां मुंहुं गुंजाईंदव ऐं टेगर करे ॻाल्हाईंदो, इन ते नेगेटिव मार्कूं मिलंदियूं। हाणे घणियूं थो मार्कूं ॾिए, या रब जी मर्ज़ी आहे, इन रब्बक फ़ाअलुन लिमा युरीद, अलाह जी मर्ज़ी आहे जेको करे, छो त जन्नत हुन ठाही आहे, हुनजी पास थियण जो क्राइटेरिया अलाह जो पंहिंजो आहे। अम्मा लज़ीन सुइदू फफिल जन्नत ख़ालिदीन फ़ीहा मा दामत समावात वल अर्द इल्ला मा शा रब्बुक, जेके पास थी वेंदा उहे वेंदा जन्नत में, उहे हमेशह रहंदा परमनेंट रेज़िडेंस आहे। हा माण्हू वञनि था कैनेडा जी रेज़िडेंस वञा, थोरो बि हेठि मथे कंदा त चवंदा बाबा निकिरो, तव्हांजी जेका पासपोर्ट कैंसिल। अताउन गैर मजज़ूज़, अल्लाह चए थो न सिर्फ़ु परमनेंट तव्हांखे रिहाइश मिलंदी जन्नत में, बल्कि उते जेके फैसिलिटी आहिनि उहे खुटण जूं कोन्हनि के, एॾियूं तव्हांखे उते फैसिलिटियूं मिलंदियूं। लेकिन वार्निंग में अल्लाह फरमाए थो त हिकिड़ो त तव्हांजे फेल थियण जो सबबु शिरक आहे, ॿियो आहे वला तकूनू कल्लज़ीन तफर्रकू वख्तलफू मिन बाद मा जाअहुमुल बय्यिनात, ॿियो सबबु आहे फ़िरक़नि में विरहाइण, ऐं फ़िरक़नि में बि तॾहिं विरहाइण जॾहिं क़ुर ऐं हदीस मौजूदु आहे। रब साईं फरमाए थो तव्हां न थियो फ़िरके वारनि मां, वख्तलफू जेके अॻु में फ़िरके क़ाइमु कयनि, मिन बाद मा जाअहुमुल बय्यिनात, जॾहिं की हुननि वटि खुलिया दलील क़ुर हदीसूं पहुची चुकियूं। ज़ाहिर आहे त जेकड़ा माण्हू आहिनि दिमाग़ तेज़ अथनि, शायदि बुत बि मज़बूत हुजे, लेकिन हू आसान कमाइण था चाहिनि, दिमाग़ तेज़ सां वात हणंदा, माण्हुनि खे बेवकूफ़ बनाईंदा, पाण खे कूड़ो पीर चवराईंदा, माण्हुनि खे चवंदा मां पहुतल आहियां, पोइ हुनखां ॾोकड़ वठंदा, पोइ वेठे वेठे खाईंदा। असुल कमाई त आहे हथ जी मज़दूरी, हथ जो कमायल खां वधीक का बि शइ पाक कान्हे का हलाल। त इहे माण्हू आहिनि, पोइ छा था कनि, इहे फ़िरका कंदा कंहिंमां क़ुर ऐं हदीस मां कढी शयूं, पोइ ज़ईफ़ हदीसूं बि इन लाइ खणंदा, कूड़ियूं हदीसूं बि खणंदा, पोइ फ़िरके क़ाइमु कंदा। पर जेकॾहिं क़ुर हदीस न हूंदो ऐं सभु चोर सभु ठग हूंदा त पोइ त फ़िरको ई कोन थींदो, ठगीअ में कहिड़ो फ़िरको थींदो। वउलाइक लहुम अज़ाबुन अलीम, अज़ीम इन जो मतिलबु आहे त जेके माण्हू इहे कमु कनि था, माण्हुनि खे विराइनि था फ़िरकनि में, उन्हनि जे लाइ अज़ाब अज़ीम आहे। हाणे ॿी वार्निंग आहे त शिरक जे मामले में शक में न पओ। शिरक अहिड़ो शइ आहे जो तव्हांखे माण्हू मुझाइण जी कोशिशि कंदा, ग़लति डेफिनेशन ॾसींदा, त इन में शक में न पओ। केरु थो चवे? रब ताला चए थो फला तकफी मरियतिन मिम्मा याबुदु हाउला, चए थो मतां ख़बरदार, मतां तव्हां जेके माण्हू अलाह खां सवाइ ॿियनि खे सॾनि था, इन्हनि सां तव्हां शक में पइजी वञो त वाकई मतां इहो कमु थींदो हुजे। रब सही चए थो वमा याबुदून इल्ला कमा याबुदु आबाहुम मिन क़ब्ल, चए थो इन इहे माण्हू ॾिसी हिक ॿिए खे ॾिसंदे ॾिसंदे शिरक कंदा, ऐं अहिड़नि कंहिं ठगनि जे चवण ते, या चवंदा फलाणे हीअं कयो त असीं बि हीअं था कयूं, असांजे वॾनि इहो कमु कयो असीं कयूं था, तंहिं करे इहा ॻाल्हि हुननि जी न मञिजो, छो त क़ुर थो चवे, अलाह ताला फरमाए थो मूं ॾसियो थमांव त मां तव्हांखे वेझो आहियां, तव्हांजो ॿुधा थो, शिरक न कजो। सो चए थो तव्हां इन बारे में शक में न पओ। व इन्ना लनमुवफ़्फ़ूहुम नसीबहुम गैर मनकूस, अलाह चए थो मां इन्हनि खां हिसाब वठंदुसि, हुन में छॾ कोन कंदोसांस, पूरो पूरो इन शिरक करण वारनि खां हिसाब वठंदुसि। आहे छा शिरक? शिरक जेको आहे सो ज़ुल्म आहे, ज़ुल्म थींदो आहे कंहिंजो हक़ खाइणु। मां पाड़े वारे जो हक़ खाधो, इहो बि ज़ुल्म आहे। कंहिं ॿार जो हक़ खाधमि, ज़ुल्म आहे। यतीम जो हक़ खाधमि, ज़ुल्म आहे। कंहिं ॿार जो मूं पेपर मटाए छॾियो, सुठियुनि मार्कुनि वारे जो नंबर ड्राए ॿिए जो हणी छॾियमि, पैसा वठी जीअं बोर्ड में कनि था, इहो बि ज़ुल्म आहे। लेकिन इन्हनि सभिनी खां वॾो ज़ुल्म आहे करे अलाह ऐं क्रेडिट ॾिजे कंहिं ॿिए खे। लुकमान थो चवे, हज़रत लुकमान इज़ क़ाल लुकमान लिब्निही व हुव यअज़ुहु या बुनय्य ला तुशरिक बिल्लाह इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम, चए थो मुंहिंजा पुट अलाह सां शिरक न कजांइ, इन खां वॾो ॿियो ज़ुल्म कोन्हे को। अलाह जो क्रेडिट, मिसाल तौर धीउ पुट अलाह थो ॾिए न, हाणे पुट अलाह ॾिनो अलाह, चए थो पीर ॾिनो, या जेको सो कंहिं ॾिनो। हाणे इहो कीअं थो थी सघे त ॾिए अलाह ऐं चई फलाणे ॾिनो आहे,
या मिसाल तौर हिकिड़ी बीमारी में माण्हू छुटी वियो त ईअं चवे न, छा चवे? चवे त दा अलाह ताला महिरबानी कई फलाणे माण्हूअ जे हथां शफ़ा ॾिनई मूंखे, या ईअं चवे त दा फलाणो डॉक्टर भलो उन जी दवा खाधमि त ठीकु, इहो त शिरक थी वियो। शाह लतीफ़ अलाह जो वली आहे, छा थो चए? फिकियूं कनि फ़र्क़ु जॾहिं अमुर थिए हकीम जो। इहा दवा बि तॾहिं असरु कंदी जॾहिं रब इजाज़त ॾींदो दवा खे। त इहे जेके शिरक जा क़िस्म आहिनि इहो ज़ुल्म आहे, करे अलाह क्रेडिट ॿिए खे ॾेई छॾिजे। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। त अल्लाह ताला ॿिया गुनाह माफ़ करे सघे थो, पर इहो जेको इंसान करे थो, ॾिसो न हिकिड़ा त गुनाह हूंदा आहिनि इंसान कंदो आहे, मिसाल तौर ज़ना थी या चोरी थी, ठीकु आहे, उनखां हिकिड़ी ख़ता थी वञे, करे थो हुजे, मजबूर थी थो पए, लेकिन शिरक में कहिड़ी मजबूरी आहे? यानी इहो अक़ीदो रखणु त अलाह मूंखां कोन थो ॿुधे, त इन करे हिन खे चवनि हू अलाह खां कमु कराए ॾींदो। अलाह चए थो इहा त चराइप जी इंतिहा आहे, मां इन खे कोन छॾींदुसि। रब साईं फरमाए थो इन अल्लाह ला यग़फिरु अन युश्रिक बिही, चए थो जेको शिरक कंदो मां न माफ़ कंदोसांसि, व यग़फिरु मा दून ज़ालिक लिमन यशा, इन खां अलावा जेकॾहिं का ग़लती करे थो अलाह चए थो मुंहिंजी मर्ज़ी आहे माफ़ करे कंदुसि। व मन युश्रिक बिल्लाह फ़क़द इफ़्तरा इस्मन अज़ीमा, जेको अलाह सां शिरक थो करे कूड़ थो वणे, एॾो वॾो अज़ीम गुनाह बि करे थो ऐं कूड़ थो वणे। तव्हां कीअं ख़बर आहे तव्हांखे त जंहिंखे तव्हां सॼो था उहो ॿुधी बि वरितो उन वरी उन तव्हांखे कमु बि कराए ॾिनो, इहो कूड़ आहे। हालांकि हिंदू या मके जा मुशरिक उन्हा माण्हुनि खे इहा पॉइंट हणंदा, चवंदा बाबा ही अलाह जा पोतल बाना आहिनि, हिननि जा रूह मथे आहिनि, ऐं ही असीं उन्हनि खे सॾींदासीं, इहे वञी अलाह खां कमु कराए ॾींदा। क़ुरान थो चवे, चए थो याबदून मिन दूनिल्लाह मा ला यज़ुरहुम वला यनफअहुम, अलाह खां सवाइ जिन खे हिते याबदून जी माना इबादत, लेकिन पुकारण आहे, छो त दुआ हुअल इबादा, दुआ मुख़ल इबादा, तॾहिं तो मां माना कयां त अलाह खां सवाइ जिन खे सॾनि था, रब चए थो न उन्हनि जे हथ में नुक़सान आहे जो हिनखे ॾेई सघनि, न हिननि खे नफ़ो ॾेई सघंदा, पर वरी मुड़नि कोन था, छा था चवनि? वयक़ूलून हाउलाए शुफ़ाउना इंदल्लाह, चइबो भई अलाह जा बुज़ुर्ग आहिनि, अलाह खां कमु कराए ॾींदा। त अलाह छा थो चवे? अलाह साईं फरमाए थो कुल तुनब्बिऊन अल्लाह बिमा ला यालम फिस समावात व फिल अर्द, तव्हां हिकिड़ी मूंखे अहिड़ी था इंफॉर्मेशन जो मूंखे ई ख़बर कान्हे हिन ज़मीन आसमान में, यानी इहा ॻाल्हि तव्हां इंफॉर्मेशन जेका ॾियो था अलाह खे, त अलाह चए थो मूंखे ई ख़बर न आहे त इहो शिरक ईअं तव्हांजो कमु थिए थो। सुबहानहू, अलाह अहिड़नि एबनि खां पाक आहे। जॾहिं उहो तव्हां सां साह जे रग खे वेझो आहे, दिलि जा हाल ॼाणे थो, त इहो इहा त पोइ माना जो मतिलबु आहे त हुनखे हुन में एब आहे, अलाह में सुबहान माना बेब आहे, वो ताला अल्लाह जी टेक्नोलॉजी तमामु हाई आहे। अम्मा युशिरकून जेको शिरक कंदा, हे शिरक केरु थो चवे त इहो कॉन्सेप्ट शिरक आहे? क़ुरान थो चए अम्मा युशिरकून जेको इहो शिरक कनि था। रब साईं फरमाए थो तंहिंजे करे बचणो अथई फस्तक़िम कमा उमिरत, तंहिंजे करे हिमत कर, सिधो थी उन्हनि ॻाल्हियुनि ते जेके अलाह तव्हांखे कयूं आहिनि। वमन ताब माक, ऐं तव्हां ऐं सां गॾु जेके तव्हां सां गॾु तौबा कनि। ख़िताब रसूल सलाम, पर मां हिन जी माना इज्तिमाई कयां थो त रब साईं फरमाए थो त तव्हां मज़बूत रहो उन्हनि ॻाल्हियुनि ते जेके अलाह हुकुम कयूं, ऐं जेके तव्हां सां गॾु तौबा कनि था, वला ततगऊ, ऐं ज़्यादती कोन था कनि। इन्नहु बिमा तामलून बसीर, जेको कुझु तव्हां कयो था अलाह साईं ॾिसे थो। तंहिंजे करे वला तरकुनू इल्लज़ीन ज़लमू, जेके माण्हू शिरक था कनि उन तरफ़ लाड़ो न कयो, उन्हनि तरफ़ लाड़ो न कयो। फतमसकुम नार, पोइ त तव्हांखे बि जहन्नम पकड़जी बाहि पकड़ींदी। वमा लकुम मिन दूनिल्लाह मिन औलिया सुम्म ला तुनसरून, पोइ अलाह तव्हांजी का मदद छॾ छूट न कंदो ऐं न वरी तव्हांजी मदद कई वेंदी। उन खां पोइ असांजो जेको आहे नेक्स्ट एटम आहे, मुड़ुसु माण्हू मुआशिरे में सुधारे लाइ कोशिशि करे। टी वार्निंग, मुड़ुसु माण्हू मुआशिरे में सुधारे जे लाइ कोशिशि कंदो। मुड़ुसु माण्हू उहो न आहे जेको 5 वक़्त निमाज़ पढ़ी घर वञी सुम्ही पए। मुड़ुसु माण्हू उहो आहे जे इहे बि कमु करे लेकिन पंहिंजी वक़्तु सर्फ करे मुआशिरे में सुधारे जे लाइ। मुड़ुसु माण्हूअ जी डेफिनेशन छा आहे? रब साईं फरमाए थो इन फी ख़ल्क़ि समावात वल अर्द व इख्तिलाफ लैल व नहार लआयत लिउलिल अलबाब। हाणे उलिल अलबाब जी मां माना थो सिंधीअ में कयां। मुड़ुसु माण्हू ही उहो आहे जेको
ज़मीन आसमान जे बनावट ते सोचे थो ज़मीन कीअं फिरे थी। माना पहिरीं त मुड़ुस माण्हू जो कमु आहे नॉलेज हासिलु करणु काइनात जे बारे में। हे जेके वण आहिनि उन्हनि जा पन कीअं राति जो कार्बन डाइऑक्साइड खणी सुबुह जो ऑक्सीजन ठाहिनि था, सिज जी रोशनी मां बिजली पैदा कनि था, इहो करिणो आहे। ॿियो मुड़ुस माण्हू जी डेफिनेशन आहिनि ॿई, अल्लज़ीन यस्तमिऊनल कौल फयत्तबिऊन अहसन, जेके क़ुर खे कनु ॾेई ॿुधनि ऐं उन्हनि ते अमल कनि। उलाइक लज़ीन हदाहुमुल्लाह, इहे ई आहिनि जिन खे पोइ रब हिदायत कई आहे। व उलाइक हुम उलुल अलबाब, इहे ई मुड़ुस माण्हू आहिनि। इहे जॾहिं ॿ शयूं कंहिं इंसान में अची वेंदियूं त मुड़ुस माण्हू थींदो। हाणे इन्हनि मुड़ुस माण्हू जो कमु छा आहे? रब साईं फरमाए थो फलौला कान मिनल कुरून मिन क़बलिकुम उलुल बक़ियतैन यनहौन अनिल फसाद फिल अर्द। चए थो अॻे ज़माने में बि इहे मुड़ुस माण्हू हुआ त इन्हनि इन दुनिया में फसाद करण खां माण्हुनि खे छो न रोकियो? जेके रुश्वती आहिनि उन्हनि खे छो न रोकियऊं? जेके ठगियूं था कनि उन्हनि जे ख़िलाफ़ का सिविल सोसाइटी ठाहे छो न मजमूई तौरु उन्हनि जे ख़िलाफ़ को महाज़ खड़ो कयनि? इला कलीलन, लेकिन चंद माण्हू हर दौर में आहिनि जेको इहो कमु कनि था। मिमन अंजैना मिनहुम, जॾहिं अलाह अज़ाब ॾिए थो त सिर्फ़ु उन्हनि खे बचाए थो। वतबअ लज़ीन ज़लमू, ऐं जेके माण्हू ज़ुल्म जिन कयो उहे कंहिंजे पोयां लॻा। मां उतरुफ़ू फी, जेके मुआशिरे में लुट करण वारा अमीर माण्हू हुआ, पैसे वारा, पोइ दिहाड़ी शादी कराईंदा त वठी खेमा लॻाईंदा ओ बसि, ऐं पोइ वरी घर घर में पिनंदा वठंदा, माण्हुनि खे ॿाहूं ॿधी कार्ड ॾींदा त ज़रूरु अचिजो त असांजी लय थिए। ख़ासि तौरु वज़ीरनि जे पोयां 2 महीननि खां पियल हूंदा त साईं तूं अचिजांइ, त तूं तारो वॼंदो हुनजो त मुंहिंजो माण्हू चवंदा त वाह जो न फलाणो आयो आहे। त असांजा माण्हू रब चए थो जेके तबाह थियनि था इन्हनि माण्हुनि खे इन्हनि जे पोयां लॻी थियनि था। वकानू मुजरमीन, जेके मुजरम हुआ उन्हनि जे पोयां था लॻनि, उन्हनि मां सबक़ था सिखनि। अरब फरमाए थो वमा कान रब्बुक लियुहलिकल क़ुरा बिज़ुल्मि व अहलुहा मुस्लिमून। अल्लाह ताला कंहिं बि इलाइक़े खे अज़ाब न ॾींदो आहे जेकॾहिं उन इलाइक़े में मुड़ुस माण्हू मौजूदु हूंदा आहिनि जेके इस्लाह करण जी कोशिशि कंदा आहिनि। पर एतिरी क्वांटिटी या तइदाद इन्हनि मुड़ुस माण्हुनि जो हुजे जो इस्लाह मुमकिन थी सघे। बाक़ी जेकॾहिं अल्लाह साईं ॾिसंदो त हिन में आहिनि ई चंद, पोइ अल्लाह साईं अज़ाब आणे ऐं चए थो त अल्लाह ताला कंहिं बि खे हलाक न कंदो जेकॾहिं उते मुस्लिम हूंदा। उन खां पोइ अल्लाह साईं फरमाए थो त इल्ला मन रहम रब्बुक, बाक़ी बचंदा उहे जंहिं ते रब रहम कंदो। वलिज़ालिक ख़लक़हुम, अल्लाह साईं चए थो मां इंसाननि खे न मुड़ुस माण्हू थियण लाइ पैदा कयो आहे। अहिड़नि मुड़ुस माण्हुनि खां जान माल जन्नत जे बदिले में अल्लाह साईं लिखाए थो वठे। उन खां पोइ जेको आहे सो अल्लाह ताला फरमाए थो त मुड़ुस माण्हू जो कम जो तरीक़ो कहिड़ो आहे? चए थो वमा लकुम ला तुक़ातिलून फी सबीलिल्लाह, तव्हां छो चुप करे वेठा आहियो? तव्हां अल्लाह जे रस्ते में जिदोजहद छो था कयो? मिसाल थो ॾिए अल्लाह साईं वल मुस्तज़इफ़ीन में रिजाल व निसा वल विल्दान, जीअं ॻोठनि में या हाणे मां ॾिसो ॻोठ जो लफ़्ज़ त कोन्हे पर हिकिड़ो मिसाल थो ॾियां त वीचारा मर्द आहिनि, औरतूं ऐं कमज़ोर औलाद, इहे सभई हिकिड़ा इंसान। कमज़ोर उहे जिन जो को भर झलो न हुजे, को वॾो लीडर न हुजे, ऐं उन्हनि जे ॻोठनि ते मिसाल तौरु ज़ुल्म थो थिए, केरु हुन जा ॿनियूं फुरे थो वञे त अल्लज़ीन यक़ूलून, पोइ अल्लाह ताला चए थो उहे चवनि था मूंखे रब्बना अख़रिजना मिन हाज़िहिल क़रियत ज़ालिमु अहलुहा, त चवंदा अल्लाह साईं असां सां वॾो ज़ुल्म पियो थो थिए, असांखे या त को ॿिए हंधि किथे असांखे को बंदोबस्तु करे ॾे असीं था निकिरूं, या वजअल लना मिन लदुनक वलियऊं वजअल लना मिन लदुनक नसीरा, या पंहिंजे तरफ़ां को असांजो मददगार मोकिल जेको असांजी मदद अचे करे। तॾहिं तो अल्लाह चवे वमा लकुम ला तुक़ातिलून फी, ए मुड़ुस माण्हू तव्हां छा वेठा कयो? रुगो निमाज़ पढ़ी घर में वेठा आहियो। हे जो ज़ुल्म इंसाननि ते थिए थो इन नथो चए तव्हां मुंहिंजी बंदूकूं खणो, इन जो मतिलबु आहे जिदोजहद कयो, अख़बारनि में लिखो, शाबासा उन्हनि रिपोर्टरनि खे जेके हिन ज़ुल्म खे ज़ाहिर कनि था, शाबासा उन्हनि शख़्सनि खे जेके उन्हनि माण्हुनि वञी मदद कनि था, शाबासा उन जमायत खे जेका गॾिजी ऐं उन्हनि माण्हुनि खे रिप्रेज़ेंट करे थी। अल्लाह इहे असां खां कम थो घुरे। लेकिन जेकॾहिं अल्लाह साईं फरमाए थो तव्हां नथा मुड़ो त वंतज़िरू इन्ना मुंतज़िरून, पोइ तव्हां भली पंहिंजो वक़्तु गुज़ारियो, अल्लाह चए थो असां बि वक़्तु गुज़ारियूं था, तव्हां बि इंतज़ारु कयो असां बि इंतज़ारु कयूं था। वलिल्लाह ग़ैबु समावात वल अर्ज़, यादि रखियो ज़मीन आसमान में का शइ अल्लाह खां लिकल न आहे, सभु ग़ैब जेको अल्लाह ॼाणे थो। व इलैहि युरजअल अम्र कुल्लुहु, ऐं जेके तव्हां कयो था रोज़ाने बेसिस ते अल्लाह वटि सॼो रिकॉर्ड वापसि वञे थो। फअब्दुहु, पोइ अल्लाह अकेले खे पुकारियो, अल्लाह जी इबादत कयो ऐं इहो कमु कंदा रहो जेका मुड़ुसमाणी वारा। व तवक्कल अलैहि, ऐं अल्लाह ते भरवसो रखो। वमा रब्बुक बिगाफ़िलिन अम्मा तामलून, अल्लाह हिकिड़े सेकंड लाइ बि तव्हांजे कमनि खां गाफ़िल कोन्हे, तव्हांखे का तकलीफ़ अचे थी त रब उन्हीअ खे बि ॾिसे वेठो, अल्लाह ताला तव्हांजे इन्हनि शयुनि खां गाफ़िल कोन्हे को।
इन मां असांखे ख़बर पई त टे असांखे रब साईं क़ुर वारंग ॾिनियूं, पास थियण जी वारंग ॾिनी अथई। उनखां पोइ चए थो शिरक जे मामले में शक में न पओ, शिरक शिरक आहे ऐं कंहिं ॾे इन लड़ी न पओ इन्हनि माण्हुनि ॾे, न त जेको सो तव्हांजो हिसाबु कोन थींदो। टियों, हीअ ज़िंदगी जेका आहे सा मुड़ुसु माण्हू थी गुज़ारण जे लाइ, ऐं मुड़ुसु माण्हूअ जे लाइ तव्हांखे क़ुर खे सम्झी पइणो आहे ऐं अलाह जे हिन दुनिया जी साइंटिफिक मालूमात बि हासिलु कयो, न त तव्हां तब्दीली कीअं आणींदव। हाणे मिसाल तौरु इकॉनॉमिक सिस्टम आहे, उन खे तव्हांखे ॾिसणो पवंदो, सोशल सिस्टम खे ॾिसणो पवंदो, मुड़ुसु माण्हूअ जी क्वालिटी आहे। तंहिंजे करे ॿियो क़ुर खे कन ॾेई ॿुधो ऐं जे हुकुमनि ते अमल कयो, ऐं पोइ इहे तव्हां खां अलाह सां कमु वठंदो। ऐं जे इहे कमु न कंदव त पोइ इहा अलाह सां तव्हां वाइदो पूरो कोन कंदव। इनशा अल्लाह ताला हीउ प्रोग्राम सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो ऐं फेसबुक ते फलाह आख़िर नाले ते बि अपलोड थी वेंदो। ऐं इहे पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो ऐं सुभाणे सुबुह जो बि पंहिंजी फैमिलीअ सां हिन प्रोग्राम खे ॾिसो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।